जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं सिंधियुनि जो फेवरेट अंबनि जो मुरबो। ॾाढो टेस्टी ठहंदो और चटपटो। वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसजो। पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूरु कजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते मां सिंधी रेसिपी, सिंधी कल्चर, सिंधी ट्रेडिशन, असांजा ॾिण वारनि ते थियण वारा खाधा सभु मां इन ते अपलोड कंदी आहियां, उहो बि सिंधी लैंग्वेज में, जीअं असांजी सिंधियत, असांजी सिंधी ॿोली अॻियां वधे और घर घर ताईं पहुचे। अंबनि जो मुरबो ठाहिण जे लाइ असां इस्तेमालु कंदासीं तोतापुरी अंबड़ियुनि जो। हिते मां 5 किलो अंबड़ियूं खयूं आहिनि। इनखे असां पाणीअ सां धोईंदासीं चङी तरह। धोइण खां पोइ सुकाए पोइ छिलणो आहे। हिते मां अंबड़ियूं जेके आहिनि कचूं खयूं आहिनि। सभु अंबड़ियूं छिले वरितियूं आहिनि। हाणे हिन मां असां नंढा नंढा टुकर कंदासीं, जेके लॻभॻि 2 खां 2.5 इंचनि जी लंबाई में हूंदा। इन तरह फारूं करणियूं आहिनि। फारूं करे उनखे 2 अध करणो आहे। लॻभॻि 2 खां 2.5 इंच इन जी लंबाई हूंदी। इन तरह सभु अंबड़ियूं कटींदासीं असां। हाणे खणंदासीं हिकु सिपरी, उन में विझंदासीं खंडु। हिते मां 5 किलो अंबड़ियूं खयूं आहिनि, त उन ते मां विधी आहे 4 किलो खंडु। 1 किलो ते 1/2 किलो खंडु पवंदी आहे। उन खां पोइ विझंदासीं लूणु ऐं 1 किलो जे हिसाब सां 1 वॾो चमचो भरे करे ॻाढ़ा मिर्च विझंदासीं। नंढा फोटा 10 खां 15, 8-10 वॾा फोटा। मां हिते कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो इस्तेमालु कयो आहे। 1 वॾो चमचो भरे कारा मिर्च विझंदासीं सॼा। कलौंजी यानी बसरी ॿिज विझंदासीं। बसर जो जेको ॿिज हूंदो आहे 1 वॾो चमचो। 1 वॾो चमचो विझंदासीं जीरो। उन खां पोइ विझंदासीं खाॼा टुकराटो। उन खां पोइ किशमिश 2 खां 3 चमचा आहे। बादामियूं बि सनियूं सनियूं कटे करे विझंदासीं। ड्राई फ्रूट जी क्वांटिटी जेका आहे घटि वधि तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। मां हिते लॻभॻि 2 खां 3 चमचनि जे विच में ड्राई फ्रूट विधो आहे, यानी नंढी कटोरी भरे करे काजू, किशमिश और बादामियूं विधियूं आहिनि। 8-10 तेज पत्ता विझंदासीं। उन खां पोइ विझंदासीं 2 चमचा खसखस ऐं जेके अंबड़ियूं असां कटे रखियूं हुईसीं उहे बि विझंदासीं हिन में। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पहिरियों असां हिन में 1 लोटी पाणी विझंदासीं। के हिते बिल्कुलु बि पाणी जो इस्तेमालु न कंदा आहिनि, ईअं छॾे ॾिजे, पोइ हिन मां पाणी निकिरंदो आहे अंबड़ियुनि जो ऐं खंडु पिघलजंदी आहे। पर मां 1 लोटी पाणी विझंदी आहियां हिन में। त हिन में पाणी विझी करे पोइ असां हिनखे टहिकाइण लाइ रखंदासीं। के वरी पहिरियों ई चाशनी ठाहे करे पोइ हुन में अंबड़ी विझंदा आहिनि, पर उनजी जेका लाइफ आहे उहा घटि हूंदी आहे। जीअं त हुन में पाणी पए थो त उहो घणो टाइम न रखी सघिबो। पर जेको असां इहो घटि पाणीअ वारो जेको ठाहींदासीं उन में इनजी लाइफ सुठी हलंदी आहे, मतिलबु घणे वक़्त ताईं हलंदो आहे, छाकाणि त जेका चाशनी आहे उहा पकी हूंदी आहे इहा। सो धीरे धीरे हिनखे असां जीअं जीअं गरम कंदासीं तीअं तीअं खंडु बि पिघलजंदी और उन सां गॾु जेके अंबड़ियूं आहिनि उहे बि पाणी छॾींदियूं। और इन ई खंड जे पाणीअ में और अंबड़ियुनि जो पाणी जेको निकिरंदो, इन में असां अंबड़ियुनि खे सिजाईंदासीं। धीरे धीरे अंबड़ियुनि जो कलर चेंज थींदो। इन में विझंदासीं असां फिटकी। सो 2 नंढा नंढा टुकर मां फिटकी जा विधा आहिनि, छाकाणि 5 किलो अंबड़ियूं आहिनि। इन सां जेका चाशनी आहे उहा ॼमंदी न आहे। इनखे चङी तरह बॉइल कंदासीं। बाहि खे मां तेज़ रखियो आहे। ॾिसो अंबड़ियूं पाणी छॾनि थियूं, त हाणे हिन में जाम पाणी थी वियो आहे। ॾिसो अंबड़ियुनि जो कलर हीअं थी वेंदो, जंहिंखे इंग्लिश में असां ट्रांसलूसेंट चवंदा आहियूं, यानी ट्रांसपेरेंट टाइप जेॾी महिल थींदियूं, मतिलबु असांजी जेको मुरबो आहे उहो तयारु थी वियो आहे। पर तव्हां चवंदो चाशनी त अञा घाट छिडी आहे सफ़ा। त इनखे जीअं असां सॼी राति रखंदासीं ढके करे, त इहा चाशनी जेका आहे घाटी थी वेंदी आहे। सो हाणे मां जीअं टकायो, अंबड़ी बिल्कुलु ॻरी वई आहे चङी तरह। इहा चाशनी अञा छिडी आहे। इनखे असां रखी छॾींदासीं थधो करण जे लाइ। नेक्स्ट डे ते जेॾी महिल असां हिनखे ॾिसंदासीं त इहा चाशनी जेका आहे घाटी थी वेंदी और असांजो मुरबो जेको आहे बराबरि तयारु थी वेंदो। ॾिसो हाणे जादू। इनखे मां सॼी राति छॾे ॾिनो थधो करण लाइ।
तो चाशनी जेका आहे घाटी थींदी आहे। जीअं मां ॿुधायोमांव फिटकरी विझण सां चाशनी जेका आहे उहा ॼमंदी न आहे, त असां हिनखे चङी तरह 6 खां 8 महीना आराम सां फ्रिज में रखी सघंदा आहियूं। इन मुरबे में मां कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो इस्तेमालु कयो आहे, जंहिंजे करे इन जो रंग जेको आहे थोरो घाटो बीठो आहे। तव्हां अगरि नॉर्मल ॻाढ़ा मिर्च इस्तेमालु कंदो त तव्हांजे मुरबे जो कलर जेको आहे थोरो इन खां लाइट थींदो, हल्को ऑरेंजिश या येलोइश में बीहंदो। इहो असांजो सिंधी अंबनि जो मुरबो तयारु आहे। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त हुनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। इंस्टाग्राम और फेसबुक ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी नई अचण वारी वीडियोस खे ॾिसण लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। जय झूलेलाल।